शौक सां रखिया रंगनि कान रंगिया वञनि था केतिरा गुरगी हको चूडान जाननि तुन खे सभाइन मुड़ मर्दीअ वारे मर्द जाननि तुन खे सभाइन मर्दीअ वारे मर्द सभिनी क़बूल बराबरि कयो या न को ॻाल्हि कई आहे तव्हांखे ॾाढो फ़ैसिला कयांदो तव्हांजी मर्ज़ी मौला पाक चवंदा हुआ हफ़्ता पूरा अधी ॾाढो जीवन संकट सब कुछ में दीन की आया था दीन पे आयो दीन पंहिंजे खे मोहम्मद जो दीन महांगो पुछो ॿियनि नबियनि पंहिंजा औज कया इब्राहिम खे एॾी मिल्कियत हुई जो 300 ऊँट कुर्बान कयईं हाँ फिर वो माल 300 ऊँट कुर्बान कयईं उठाई मिल्कियत ही न क्यों तो मेरा हूँ अज्ञा नबी कंजा जहाज जे अनुडारिया हे कया फिलाना नबी सभई ड्राइवर करेगा हे आहे हिकिड़ी ॾाढी वरी चए थो आयाश ख़तम कयो ज़मीन ते सुम्हो ज़मीन ते वेहो खटन धारियो आयाश ख़तम कयो सादगी सादा खाओ सादा रहो बिना संगो आखिरियूं हे हो दुनिया जा मज़ा सभु ख़तम हाँ अहिड़ो दीन ई न असांखे खपे भॼी विया दीन मोहम्मद जो ॾुखे में ॾुखियो ॾुखे में ॾुखियो ॾुखे में हक़ महांगो हूंदो आहे लोह केतिरो ई आहे पर सोन थोरो मोहम्मद जो दीन छॾे विया छो त हक़ खे हक़ में ॼातऊं हक़ जे ख़िलाफ़ विया वञी पंहिंजो दीन ठाहियो 9 जमायतूं हुसैन पाक सां रहियूं करबला में पंहिंजो बि चई चई चए त न हिकु खर न 2 खर सॼी खेर खरनि वञी कंहिं मुल्क में पैसे 5 ॾिजनि वापारी हुजे कुटो थोरे 7 ॾिजनि अंगल पियो उटल घुरे त निमायूं 9 ई ॾिजनि अॻियूं शाल तीर चया सॼी खेर खरनि गुम कजे कंदा 72 मोमिन अल्लाह घरू 54 हथूं सां सुञाइण वारा कलम पढ़ण वारा सुञाइण वारा कलम पढ़ण वारा ॿिया पर जन कलमो पढ़ियो सुञातो उहे शहीद थी विया जन कलम सां कलमो पढ़ियो ऐं सुञातो उहे शहीद थी विया ज़बानी सभु विधा उहे चऊं त असां मुस्लिमीन न आहियूं असां इहो आहे मुस्लमान मुस्लिमीन थियणु ॾुखियो लॻो कोई चयो असां मुस्लमान आहियूं मुस्लिमीन सां न आहियूं तुंहिंजो दीन छॾियोसीं खीअनि में शोर सुननि में साड़ो अॼु शाम टी टे सभिनी टीचर में पाण धुरऊं धार चढ़ो सूफ़ी आहे वीचारा जिन जो हुसैन अल्लाह उहे चई अॼु असां वेठा आहियूं करबला अॼु असां शाहिद आहियूं उते शहीद असां पिया हाणे बि तयारु आहियूं अॼु हुसैन अल्लाह क़तल करे वञी करे करबला असां शाहिद आहियूं उते बि असां शहीदासीं हाणे बि चाहत असां पिया अल्लाह पंतनि जी ज़ात आहे ॿियो अलाह कोन्हे ऐं असांजो यकीन इरादो ऐं क़दम जिथे रखियल आहे सभु पता पर असां वरी ॾिठो बि आहे ईअं बि न आहे त को ओट बि न आहे असां ॾिठो असां सां कचहरियूं मां कयूं असांखे मुबारकूं मिलियूं असांखे बहादुर पता मां असां ॾिसी चयो
बाक़ी मुनकर जो अली जी मर्ज़ी जा बि जीअं असांखे सम्झो मारे तो लाइ तयारु आहियूं, फांसी लाइ तयारु आहियूं, हरदा लाइ तयारु आहियूं। छो इहो कुर्ब करिजो, इथो कदम न खणिजो। असांखे ॿिनि जमातुनि जो दंगो एॾो न आहे। हिकु शिया जमात जो, छो अली जा मोमिन, अली जा शिया आहे, ईअं न मोमिन बि इहा जमात जी आहे, ईअं न। उहो कोन चवंदा आहिनि, उहो चवंदा आहिनि असां वहाबी आहियूं, सुन्नी आहियूं, कादियानी आहियूं, इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। शियो साहिबु चवंदो आहे असां मोमिन आहियूं अली जा। हा, हिकु इन्हनि जो ॾुख आहे, उहे जेके बादशाह सैयद था सॾाइनि इन्हनि जो, उहा किथी सभिनी जे आला मथां था। असां उन ज़ात खे अलाह उहे छो था कब्जनि असां ते? हे असां ते छो था कयूं? घटि चवंदो असां घटि न कनि। जे असां उन्हनि खे घटि कयूं त घटि न कनि। जॾहिं असां उन ज़ात खे अल्लाह था चऊं, जंहिंजो ई सॾाईंदो असां आल आहियूं, आले नबी, औलाद अली। हा, जॾहिं असां आले नबी औलाद अली खे अल्लाह था चवंदा आहियूं, ख़ुशि थियनि। घणनि खे छा बसि आहे, असांजी ज़ात खे, असांजे बुनियाद खे सुञातो आहे। अड़े असां चऊं ही खे अल्लाह, तव्हां फूटी ॾिसो था वञो। पर इहो अल्लाह अॻे चयो आहे, सभु पंहिंजा सिर ते ॾाढी हद। इन में असांखे बसि पाण खे ज़ाहिर कंदा आहियूं। इहा बि हिकिड़ी असांखे सख़्ती कंदा आहिनि। हुसैन शाह, गुलाम शाह नौकिरी वारो, ॿेरनि जो शहर आहे, विच में नारो। दावत कीअं असां वञी वठी वियासीं। राति जो महफ़िल थी, बादशाह उथी महफ़िल ॿुधी रावजी पाक कयो, सुबुह जो मोटी आयो। अचे चयईं त अॻे साईं, जी साईं, तव्हांजे गुफ़्तगू शहर मां मालूम थो थिए त तव्हां पंज अल्लाह। मतिलबु हा साईं। मूंखे तव्हां छा था चओ कि असां बानो था कयूं, वेठा हीअं। जॾहिं मां बानो था चऊं त असां जलाल पैदा हीअं गोॾनि ते उभा कयो, मतिलबु हेठि थी बानो आहे तुंहिंजो बुनियाद, त तूं सैयद करे वठे। हा साईं, तूं गोलाड़ो सॾाए न, बुनियाद गोलाड़ो, तूं वरी सैयद किथे ॾिठी? भला एॾां तूं बानो आहे, जॾहिं सैयद थियो आहे ओॾां ॿुधाए त मां एॾां बानो आहियां, पर सैयद वरी हेॾां थियो आहे। बसि चुप करे पंहिंजो फ़ैसिलो पाण खे असां जाए कीअं सैयद न, पंहिंजो फ़ैसिलो पाण खे जाए कीअं सैयद। असां सैयद हुजूं, पंहिंजो न सुञो न। वरी ॿी दावत में ॿिए चकर में वरी मिलियासीं, संदसि ज़मीदार बि आहे, ईअं न जेको मिले ई मिल्कियत वारो, मुरीदनि वारो, 22 साल ईअं थो हले। संदसि भाउ वरी आहे मशहूरी जो मिलियो, सम्झो न। हाणे हुननि जी ॻाल्हि हुन सां हुजे, असां दिलि ते वियासीं, वेरांडे में असां हेठि वेठा आहियूं, मौली साहिब वेठा आहियूं सुठे में, खटुनि ते असां हेठि पट ते। मूंखे पोइ उन अखर खां पोइ गुलाम शाह छॾींदो, छा कयो? अच्छा साईं, ईअं कयो।
असां हेठि बीठा आहियूं सुठे खटनि ते वेठा आहियूं मथां मथे बीठो अच्छा साईं ॾिसण आलमनि सां घड़ी खनि ॿ टे ॾींहं त कचहरी थिए सरकार असां वटि खटनि ते असांजी बि ॻाल्हि कान्हे वेहूं त हलीस वेहूं काथे जॻह इहा ई आहे जंहिंमें खटूं वेठो वधीक जाइ कान्हे माल तां वधीक जॻह साईं जंहिंखे सुञातो पहिरियों ई हुननि खे कंहिं सुवाल को बि न उथारिजो वकील खां कुझु ॿुधो पर सुवाल न उथारिजो हा कोन शुरू थियासीं भई बोर हले पियो त हाणे हिननि जा कम तकड़ थी विया गिल्ट मुल्क बि वञी छो वियो हाणे सड़नि वेठा हाणे छा कयूं असांजो कमु लाहे जेकी असां कमु था कयूं किरदारु असांजो करे छॾियूं ख़तमु ॻाल्हि थो करे था सम्झी हाणे असां घटि कयूं हिकिड़े खां अंदरि में कॾहिं धकु ठाहियो कयो वियासीं मूंखे चई ॻाल्हियूं सभु भलियूं लोह चढ़ा किथे ठही मुंहिंजो फ़ैसिलो छुटी ॾाढो कुर्ब कयो फ़ैसिलो छुटी गुलाम शाह साईं चयो साईं कीअं छुटी हुओसीं पाण फ़ैसिलो खणी छॾियूं हाणे उन खे रोशनाई था विझूं साईं अलाह जो घर मस्जिद पाक आहे अलाह जो घर आहे पाक घर आहे उन में तव्हां लोह छो विझो पाक घर में पली शइ भाॼो आहे गदर टीयर मुंहिंजो पुराण पढ़ंदो आहे चालू थो थिए आहे हलो फीलो है महफ़ूज़ आहे उन्हीं के अल्लाह लोह छो फीलो है महफ़ूज़ जेको आहे लोह उते बि आहे न ईअं ई न हुनजो नालो पाण थो चए न पिया इंसानु थो चए पाण पलीत शइ अलाह उते छो रखी तमामु मस्जिद में छो रखी आहे साईं लारी लोह जी जीप लोह जी साइकिल लोह जी उनो लोह जो ॾोई लोह जी तओ लोह जो खुर्पी लोह जी गाटरो लोह जो छुरी लोह जी उन हराम सां वरी हिलाल खे था हिलाल कयो उन हराम सां हिलाल खे हल इहे सभई ॻाल्हियूं उन यादो रखी हाणे चइनि खे हुजनि वाचियूं हा हुन में मज़ो ॻाल्हि हाणे इहो ॿुधो आख़िरी फ़ैसिलो पोइ फ़ैसिलो साईं जन पिया फतवा बि साईं जन जानू खे लोह हाली थी उहो ई लोह साईं जन खे आहे त लोह साईं पीची वारे लोह जानू जी वधाई रखी वेलो करे छॾियो मिसकाल न रहियो किथे ढगो था सघूं किथे गदो किथे काबू किथे घोड़ी किथे ॾोहूं किथे पीउ पर हिन लोह आंदी वधाई आहे त बि लोह जानू जो कंध में तव्हां ॿुधो पाण हाणे फ़ैसिलो तव्हां कया त लानत वधाई ते या सनाई ते गुलाम शाह चयो मां तव्हांखे पहिरियों चयो सारो जथों ॻाल्हाईंदो त मारी पियो तव्हां मोहबत सां कचहरी थी विया जवाबु ॾियोसि अची तव्हां सुवाल विझो त लानत फलाई ते या वधाई ते हाणे जवाबु भले बंदि थी विया जवाबु वञी अलहमद पढ़ण लाइ पछाड़ी था वञे ख़तमु थियो क़ुर वञी तंग कयो अलहमद वटि शुरू आहे अलिफ लाम मीम पहिरियों इतो ई न पढ़ाईंदा छो त पढ़ण वारो पुछंदो त हिन जी माना छा आहे हा न जंहिंखे अलिफ लाम मीम जी ख़बर न आहे हक़ खां जाहिल आहे जाहिल छा ॿुधाईंदो पोइ छा जाहिल छा उहो जाहिल कुझु न हिकिड़ो असांजो सुभ थी वियो
तालिब ॾिनो पर सोबत मुंहिंजी ज़िंदगी मिलाई तालिब न थियो हिकिड़ी ॻाल्हि सां ॿाहिरि न ॿधाई अस पगड़ी चङा मुसीबत उठो ते फ़क़ीर सां रलियो थो अचे पर हाणे गड़ कोन न अरे फ़क़ीर तालिब खे पगड़ी खसो पगड़े करे बाक़ी ज़िंदगी मुसलमान तालिब इन्हीं तड़के में थी असांजे पास हिकिड़ो अमीर आहे तड़काए ॾेई आहिनि ख़ैर माण्हू कर जो मशहूरु उन जो भाटियो हुजे उहो पंहिंजो विस्तार ॿधायो आज़मन ज़मींदार हुजे हे हुनजी बनी कंदो हे पंहिंजी बनी खे ॾिठो ज़मींदार बि ईंदो आहे चकर ते ॾिसण वारे थो ॾिठनि मौलवी साहिब अचे थो हिकदमि फ़क़ीर शुरू कयो मौलवी साहिब अल-मीम ज़ाल कर चुका भला रहे मौलवी साहब था पूछे हाँ मेरा गंजी जाए ये क्यों ना है जाना तो खबर आपको सुनता हूँ हाँ मेरा गंजी जाए ये क्यों ना है जान तो की ये तो बराबर वो खबर है मुझे वो कुछ ना कुछ न मुखे भी उनको पर पुछाएं तो कुरान को इबा मुखे खबर है पर न बुधाए नहीं छो कुरान तो पुछाए न थो ॿुधाए कि बाबा असांखे आलिम कंहिंखे बि पग ॿधाईंदा आहिनि तलब अॻ में हलफ़ कराईंदा आहिनि अॻ में हलफ़ कराईंदा आहिनि त हे हक़ जेको लिखो आयो आहे सो लिकाए वञे मथो ज़ाहिर करे जे ज़ाहिर कई त कुल आलिम सां गॾु थींदा कुल ई गॾिजी पोइ छा कंदासीं ॾाढ़ी मथो मुछूं भिरूं पिंबियूं कूंडे तेल हणी पुनो मखे गॾह ते चाढ़े हॾा मोचड़ा ॻिची में विझी गॾह जे ॿुअ ते कंदासीं मोह पोइ तुंहिंजे पोयों हशर हूंदो लांचूं ठिकूं हे इहो हशर कंदासीं हाणे मूंखे ख़बर आहे त मां ॿाहिरि न कंदुसि कंदुसि त तूं कोन लिकाईंदे भई मावली फलाणो हीअं थो चवे हे सभु गॾु थींदा पोइ मूंसां कंदा ई हा हालत त हुन चयोसि त अलाह जो हक़ क़ुर थो लिकाए उन खां नथो ॾिजे ऐं तूं हिन आलमनि खां थो ॾिजे हेॾा ॻाल्हि ॿुध मां हिकिड़े सां हिकु कादी थी खाईंदासीं जल्दी मोकिलियासीं मां बि उन्हनि सौ पर जे मां थो ज़ाहिर कयां हिन ॻाल्हि खे त कुल गॾु थी मूं हिकिड़े खे पुछिणो बाक़ी अलाह जे आॾो पोइ सभई थींदासीं हेॾा मां बि हाणे हे सियासत जो नमूनो आहे तॾहिं हलफ़ कराईंदा आहिनि इहा ई ॻाल्हि असांखे भली थो मोको जानू खे चओ त या असांखे घुराए या असां ॾे अची तोसां ॻाल्हाइणो आहे असां तयारु थियासीं ॿिए खे घुराईंदो आहे उहो जेको कुझु हुजे पाण खे सम्झे तॾहिं ॿिए खे घुराए बिल्कुलु साईं असां आहियूं ई कोन असांखे वञिणो पियो तयारु थियासीं जंहिं वटि रहियल तालिब वठासीं मैखाने में उहो घर ॾे वियो हुजे असांखे उहो अची हलूं ॿिया बि तालिब वेठा हुजूं उहो चितो हिकिड़ो मूंखे ख़्यालु आयो त हिन खां ॿ लफ़्ज़ पुछां मूं हुनखां पुछियो त तव्हां रिसालत ताईं मार्फत जा क़ाइल आहियो त छाजी रिसालत छाजी मार्फत रिसालत ताईं मार्फत खे तव्हां नथा जॾहिं वञो त तव्हां सां छा ॻाल्हायां हलां मां तयारु हुउसि पर इहे ॿ ॻाल्हियूं तव्हां हिन जा इनकारी आहे बाक़ी तव्हां सां ॻाल्हायां छा हलां छा जे लाइ मां नथो हलां हे मोटी वियो सावण जा ॾींहं वञनि जेतिरो आयो वियो ॾींहुं टुटी वियो हुननि खे चयईं त पहिरियों तयारु हो पोइ हे लफ़्ज़ पुछईं मूं चयो त छाजी रिसालत छाजी मार्फत पोइ जवाबु न आयो चई चङो हाणे तरसो ॾींहुं ठरे त असां सां हलां मैखाने में वेठा आहियूं शाम जो ॾिसो त 60-70 माण्हू आहे पर बंदूक ई कुहाड़ी सभु सफ़ा जहिड़ो हुन जा बि तालिब आहिनि असां वञूं था
विढ़ंदासीं जहिड़ो थींदो संभरिया आया उथी मिलियासीं तालिबनि खे मूं चयो त मूंसां ॻाल्हाईंदा मूंसां तव्हां सदर में रहिजो जेको चांजो हुजे उहो बि चांजो हुजे जेको अचे थो चांजे चवंदा आहिनि भाउ आहे मुंहिंजो चांजो आहे घटि न कंदो सवाल जो तव्हां जेको घटि वधि तव्हां सां कयूं बाबा लठ कुहाड़ी जो जहिड़ो आहे ॻाल्हियुनि जो जहिड़ो आहे क़ुर जो ॻाल्हि ॿी ॻाल्हि कान्हे का आहे क़ुर उहो बि आलिम आहे तव्हां सदर में आया मिलियासीं मिली वेठासीं मौलवी साहिब मूंखां पुछियो तव्हांजो इस्लाम दीन कहिड़ो आहे त अलाह जो कलाम अलाह जेको कलाम अलाह ते चए थो रोज़ नमाज़ हज ज़कात उज़हा तव्हां छा कयो असां चयो त जेकी अलाह जी कलाम क़ुर में आहे उहो असां वटि आहे असां उहो कयूं की असां नथा ॾिसूं असां चयो त किरामन कातिबीन आहिनि की हा चवंदा त कुल्हनि ते वेठा लिखनि था की हा पोइ उन्हनि खे बि इन इल्म जी ख़बर न आहे भई छा थो करे उहे ई चुप कयूं वेठा आहिनि उन्हनि खे पतो न आहे भई तव्हां छा ॾिसंदव चई त वसीलो जॾहिं वसीलो क़ुर छा आहे मुंहिंजो वसीलो जेको क़ुर वसीलो आहे त मुर्शिद वठण जो कमु जॾहिं क़ुर वसीलो आहे त मुर्शिद वठण जो कमु ई कोन्हे को क़बूल पान था कयो त क़ुर वसीलो आहे पोइ मुर्शिद वठण जो कहिड़ो कमु आहे मूं चयोमांसि वरी सा ॻाल्हि ॿुधो गूंगो ॿार घर में पैदा थो थिए कंहिं में बि पोइ जन वटि पैदा थियो उन जा इशारा उहे सम्झंदा जेके घर जंहिं में पैदा थियो उहो ॻाल्हाए नथो इशारा थो ॾिए पोइ ॿियनि खे सम्झाईंदा त हीअं थो चए ॿिया न सम्झंदा उहे जन वटि पैदा थियो ईअं आहे की हा आहे तो अलाह जो कलाम जेको आहे सच हक़ आहे पर सामित आहे हिन में इशारा आहिनि इहे इशारा अलाह ते उहो वसीलो वठो जीअं मुंहिंजो क़ुर चवे उन खे जेको सम्झे उहो तव्हांखे सम्झाए थो क़ुर हीअं थो चए कमु कयो हे नातिक वठो ॻाल्हाईंदड़ उहो वसीलो वठो जेको मुंहिंजो क़ुर खे ॼाणे थो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो क़ुर हीअं थो चए उहो वसीलो वठो बाक़ी मुंहिंजो क़ुर तव्हां न सम्झी सघंदा ईअं आहे जे क़ुर चवे मतिलबु हा क़ुर चवे ई क़ुर थो कलाम शरीफ़ खयूं आया बुजी चुमो खोले पोचियूं शरीफ़ लाहे हीअं जो खई त कहिड़ो क़ुर फिरिया हुआ हीअं जो खई त सिफ़ो ई सिट रही आहे सिफ़ो सिट रही आहे ॿ टनि जाइनि ते थियो आहे इहे इम्तिहान हा हाणे पढ़े थो पाण त अलाह चवंदो मुर्शिदनि कूड़नि ऐं मुरीदनि तालिबनि खे जहन्नम में पोइ उहे मुरीद तालिब दाहूं कंदा इन्हनि खे जहन्नम में विझो असां गुमराह कया त इन्हनि कयो इन कयो आहे असांजो ॾोह आहे छो त असां इन जे पियो लॻासीं गुमराह कयो त इन कयो हाणे इन खे विझो हाणे हिननि जॾहिं सुवालु विधो आहे त हाणे अलाह थो ॻाल्हाए अलाह थो चए त ॼाभी के ज़मीन ते सॾ हुया सॾ ज़मीन ते ॼाभी के हुया पर उहे सादरा उन्हनि में शो कोन हो हीउ शो ॾिसी हिननि जे पोयां लॻो उहे हुया या न हो चवंदा हा हुया बराबरि उहे सॾ बि हुया पोइ उहे सॾनि ते न वियो उहे सादरा हुआ उन्हनि ते कुफर जूं फटवाऊं उन्हनि जे मथां मलामतूं हिन कूड़नि वटि शो हो इन शो जे पोयां वियो जे उहे न हुजनि हा त पोइ तव्हां बेकसूर हो उहे हुया जे हा हुया गॾिजी जहन्नम में मां ज़मीन ते सुञ कान कई मां ज़मीन ते रबर रखिया वक़्तु ते तव्हांखे सॾींदा आया ओॾे न वियो हिननि ते जेॾी महिल उहो क़बूल था कनि त उहे हुया जंहिं पोइ हाणे जहन्नम में क़ुर फ़ैसिलो जंहिं में छणी वियो ऐं थपियई उन्हनि खे जहिड़ो थो त हिकिड़े उन्हनि मां चयो मुर्शिद खे मौला था सॾनि जे रिढ जा पुट हिन इल्म जी तोफ़ कई यादि أهل البيت هيئتهم كنت
ये चवंदा आहिनि त वण हेठां गॾु थिया पोइ अलाह शजर ते अलाह तूं घर चवे भई अहलाब ते वञणु अचण वारो रहण वारो काॾे अलाह अचो काॾे हिननि हीअं आहे ॻाल्हि पंचनि अॻे पाक नाव न ॾेई अलाह तुंहिंजो पलीत खे पाक कयो अहलल भई चई घटि हुकुम थो थिए लाटमन जे मथां नूर ई चादर पलीत खे पाक कयो अहल चइबो आहे वञण रहण वारे खे बैत चइबो आहे घर खे पोइ अलाह शजर चया वण हेठो गॾु चापो पाक कयो चए त पलीत खे पाक कयो अॻे पंचनि पाक न हो काॾे आहे माना मरीब तालब के जिक्र न ला इलाहा इल्लल्लाह ला तरियो वो तो ना है इल्लल्लाह आहे उहो कयो जेको आहे सो कयो उहो सुञण लाइ न जेको आहे सो हेठि उहो ॾेखारे न रुगो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नाहे बि आहे बि नाहे बि आहे पतो ई कोन हूंदा ई वरी तस्वीर पढ़ो अल्लाहू बेटा सोची की पढ़िया पाण लाइ से ई से लखिया इहो ज़िक्र ई कंदो वठंदो अल्लाहू अलाह त कीअं हू किथे कहिड़ो आहे उहो हू जेको हू आहे छो कहिड़ो आहे ओठ ते हू साईं वेठा आहियो तव्हां जेको पुछंदा हा हे वेठो आहे ही वेठो आहे या हू वेठो आहे तव्हां गैर हाज़िर आहियो त हे हू चवणु कूड़ आहे न हाज़िर खे आहे हे बि ही बि हू बि गैर हाज़िर चइबो कोन्हे को जेको आहे तव्हांजो बि पतो कोन जेको हू सो बि पतो कोन ओट ते रुगो सकणो अलाह चवंदो अलाह त मां आहियां तो चई हू कंहिंखे कई ॾिसी चई कूड़ा किथे हुअसि मां किथे मूंखे चई कहिड़ी सूरत में छा हुअसि जो हू पे चई कूड़ खे सॼी उमिरि पाण बि ॿुध ॿियनि खे बि ॿोली अनॾिठे खे बेटा आहे ई कोन हाज़िर आहे ई कोन ऐं हू वेठो कर उहे वेठो आहे घणो रवाज हैदराबाद में हींअर वरी घणो इहो घणो अलाह अलाह वरी हिते हूंदो हिन मेमण कानूनी
ढोल को वजाइण ॾिनो घड़नि ते चपटनि ते बाजनि ते सरकार वजाइण सरकार जनों में कति बस मोटम खाधा फतेरी साईं जी के दम निकिरी जो मट में मरी वई एॾी हुनखे सिक साल थिया मामन साईं जे मेले ते दावत कई आई हर मेले में लिखंदो आहे हर साल में लिखंदो आहे खत हाणे बि अॼु ख़त पहुतो असांजो घणे वक़्त खां वठी वीचारे जी घोड़ा जेॾी महिल इहो आवाज़ु कयूं त ढोल न वॼंदो आहे असां वापसि करे पर्ची वियो बसि पोइ कंहिं शइ मां मरी वेंदुसि ॾिठो पाण हा साह मुंहिंजो छो था करे मां आश कयां मां शांति खे मूं हिते ॻाल्हियूं कयां पर मुंहिंजो दम निकिरी तूं वेंदे मां मरी वेंदुसि पोइ बि दिला वॼायूं हरूं भरूं हाणे हुननि जो जेको अहिड़ो चंदो आहे वरी हुनजो इश्क बि जेको मूं ॾिठो न रहूं हाणे इश्क हुनजी राह कॾहिं कोन आज सरकार के नाले न चयो हा असांजो वहाबी जो बेवस्ती हाजी बि कारीदार सां छा बीठी पए वञणो आहे बाक़ी हाणे यार हिंदू सां राति जी ॾींहुं पोइ हुननि सां वरी जीअं हुनजो ख़्यालु हो माइटनि जो मूंखे असांजो माइटनि जो मिलणु ॾिठो ठाकुर जो विझनि त ॿ टे मिंट हेॾां कंध फेराए हेॾां ॿेड़ा अची वेंदो असांखे पोइ सैयद कीअं थियो पोइ त कुरैशी आहे न अब्दुल्ला जो पुटु कुरैशी न पोइ सैयद न थियनि कुरैशी केतिरा आहिनि मुल्क में हा न सैयद ज़ात अलॻि जुदा है कुरैशी जुदा है या अल्लाह जी जेको ज़ाहिर अल्लाह वल आख़िर वल बातिन ज़ाहिर अल्लाह इहो आहे जेको थी आयो थी ॾेखारे न मञण वारनि तॾहिं बि न मञो हाणे बि नथा मञो ॻाल्हि आहे सबूत खां सवाइ कूड़ आहे न हा सबूत आहे सच सबूत न आहे त कूड़ आहे जानू पंहिंजी अबे ॾाढी ॻाल्हि कान कई आहे न का पंहिंजी कई आहे सचो बि इहो किताबु आहे ॿिया हथ जा ठहियल आहिनि
सबका पंज मतलब थी ठाहे ॿिया त पाण ठाहियो न साईं हा पंहिंजे ख़्याल जी पंज ख़्यालनि ते सभु कंहिं जमायत पाण ॾिठी कयो जाॾे अलाह अचे ओॾे एर न थियो अवल तो शुरू कुरान अलिफ लाम मीम तो सवेल ॿार इहे त ॻाल्हि मूंखे ई तव्हां कंहिं पढ़ाई कोन्हे सरकार हाणे पढ़ायो हुजे हर जॻह त पोइ हुनखे ख़बर कीअं पवे क़ुर छा आहे कुरान छा मूड़ हथ न आयो त पोइ हिते कीअं ख़बर ॻाल्हि हिते बि हिते इहो मुंझारो तॾहिं थींदो न हा ख़बर पवे त पोइ हुननि खे ख़बर बि पवे पवे मूड़ हथ न आयो न हेड़ा भई पाणी चवंदा आहियूं तव्हांखे बि ख़बर ई कान्हे हिजे तव्हां पढ़ी कान्हे मोरा वाला पढ़ी वञो हाणे हुननि खे हिजे न उस्ताद मिले मूड़ हथ न आयो न बसि ऊंधा ॻाल्हि शुरू थिए पहिरियां लफ़्ज़ न ॿुध पोइ हिते सॼी ॻाल्हि ॿुध मगर न त ॻाल्हि हली कसम ॻाल्हि आहे छा जॻह न आहे त पंहिंजे मथे छा हुजे जॻह जी ठाराए लाइ पीर इमारत बीहे छा थी पीर ते बीहंदी मथे भले खणी केॾो बि शो करे बेवका न बीहंदी साईं बीहंदी कान शो ई कोन कंदी बुनियाद कोन्हे त बीहे था Jumbo.